Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ तव्हांजो होस्ट गुल्लू गिरनारी। वालेकुम सलाम। मां जेसि मास्तर आहियां। मां ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां ऐं जेको मुंहिंजो नालो आहे भाड़ियो ख़ान। उस्ताद भाड़ियो ख़ान मुंहिंजो नालो आहे। छा कंदा हो तव्हां? कहिड़ा स्टाइल कया अथव? मूंखे त खिल अची रही आहे। तव्हां स्टाइल कहिड़ा कया आहिनि? हे छा कयो आहे? हे रूप कहिड़ा कया आहिनि पंहिंजा? डबल हे तो मथां जेको आहे हिकिड़ी खमीस आहे, वरी शर्ट पाई आहे। सियारो आहे इन जे करे थी करे बुत पाण में सीट माई कसे सियारो आहे खला पई आहिनि सियारो सीअ जे करे उनखे न वठी ॾींदा हुआ या कासे पंहिंजी घरवारी खे भला? न मारे ते शौक़ु थियो। हाँ पंहिंजो तव्हां कुझु असां पुछंदासीं कुझु लफ़्ज़ जेको आहे तव्हां शिकारपुर जे करे ॿुधायो। श काफ़ी रे शिकारपुर इहो वरी शिकारपुर त नथो। अच्छा सखर जी ॿुधायो। के लामीअ सखर ठरी मीरवा जी ॿुधायो। ठेठ रे बिसरो ठरी मीरवा घटि त न आहियो। जीएसटी मास्तर। अच्छा जीएसटी पहले ॿुधाए तूं जीएसटी आहे? हाँ जे SSTT जीएसटी वरी नियम सेस तेत रेरो मास्तर उस्ताद मां मास्टर जीएसटी। पंहिंजो छा ॿियो कंदा हो? माना तव्हां उन खां अलावा उस्तादी पेशे खां अलावा ॿियो कुझु को धंधो कंदा हो या न? सहाफ़ी बि आहियां मां, माल जो वापारी बि आहियां। छा कंदो आहे? कहिड़ो कमु कंदा हुआ? ॿियो माना हिकिड़े बकरी वतम कुल 10 रुपया हूंदा आहिनि मूं वटि। कुल 10 रुपया। 10 रुपया छो? उहो माना छा कंदा हो? पघार करे कंदा हो? पघार जेका नी बचनि में पूरी आहे। हाँ बचनि में पूरी आहे। घणी पघार अथव? पघार असांजी माना 70,000 पघार आहे। तमामु माना रोज़गार बि कंदा आहियूं, वापार बि कंदा आहियूं, सहाफ़त बि कंदा आहियूं। असां घटि त न आहियूं, मास्तर आहियूं। अच्छा पोइ ॿुधायो माल जो कीअं वापार कंदा हो? असां हुनखे 10 रुपया ॾिनासीं, 1000 रुपया कमायोसीं। दलाली कंदा हो जीअं? हा दलाली। असां वापारी बि आहियूं, सहाफ़त बि कंदा आहियूं। डमी हिकु बार थी मुंहिंजी। हा हुन इहे कालू कथा हूंदा नी असांजी लय बि आहे माना हिन में पूरी साफ़ थी वियो नी। ईअं त न आहियो। माण्हुनि जूं कालू लॻियूं पियूं आहिनि, वठा लॻी पई आहे। हाणे असां जेका डमी अख़बार कढी आहे नी पाण, उहा डमी अख़बार जेका आहे असां DO जे ख़िलाफ़ु कढी छा थियो? अख़बार तव्हां कढी पोइ तव्हां एहतजाज ॿुधो ते करायो वॾो वठां इहे हण अख़बार में फ़ोटो कढायो, पंहिंजी अख़बार कढियव, पोइ छा थियो? वॾो एहतजाज करायोसीं। असांजी सख़्ती थी वई तमामु घणी। पोइ छा थियो अॻिते? हाणे माना सख़्ती कान्हे बायोमेट्रिक जी? बायोमेट्रिक जी का सख़्ती न आहे। ॿार बि नथा पढ़ायूं। असां निट पिया हूंदा आहियूं स्कूल में निट पिया हूंदा आहियूं। आई हणंदी आहे खला असांखे। माना स्कूल खे उताक बणाए छॾियो अथव? असांजा पंहिंजा 12 छोकिरा आहिनि, उहे प्राइवेट में पढ़ंदा आहिनि। अच्छा 12 तव्हांजा पंहिंजा? तव्हांजा पुट आहिनि 12 ॿार आहिनि तव्हांखे? वॾी ॻाल्हि करे छॾियो। 12 ॿार अथव? हा साईं 12 एतिरो ख़र्चु पोइ आणियूं किथां तव्हां? कहिड़ो तव्हां था ख़र्चु ॾियो? तव्हां एॾो छो जज़्बाती थी विया ऐं चिड़ी आओ? टैंकर ॻाल्हाए खिला बाबा मां एंकर आहियां। एंकर आहियां बाबा, मां माशाला नथो करे सघां छो जो असांजी मीडिया जी पॉलिसी आहे। अलाए हीअं मूं कई वेठा टैंकर तव्हां बि असां उस्तादनि खे दॿायो था। असां यूनियन जा सदर बि आहियूं, ईअं त न आहियूं। पूरी यूनियन में असांजी लय आहे। जेकॾहिं एहतजाज कया त पूरे मुल्क जा उस्ताद उथी खड़ा थियनि। मुंहिंजे ख़िलाफ़ एहतजाज कराईंदो छा? सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ असां एहतजाज करायोसीं। छो? असां पाण बि सहाफ़ी आहियूं, मास्तर बि आहियूं। असांजी पूरी माना हीअ हलंदी आहे मालिकी। असांजी एतिरी मालिकी थी जो एतिरी कंहिंजी बि न आहे। स्कूल ॾिस हली वीरान। पोइ छा आहे स्कूल में? वाड़ा आहिनि गॾनि जा, कुतनि जा, उते माल जा वाड़ा आहिनि, उते अन पिया आहिनि, कलर पिया आहिनि स्कूलनि में। इहे छा अशर कयो आहे तव्हां? जेको आहे पाण तूं ॿुधो आहे असां वॾेरो बि आहे पाण ख़ुदि जेको आहे ॻोठ बि जेको आहे फ़ैसिला बि कंदो आहे। वॾो कंहिं सियासी पार्टी सां तुंहिंजो वास्तो आहे, तालुक आहे, कंहिं नालो हिते मीडिया ते न खणणु घुरिजे। बिल्कुलु तव्हां जेको मीडिया वारा असांखे तंग करे ॾिनो आहे ॾाढो। असां जेकॾहिं माल जा वाड़ा कया त छा आहे पोइ? असांजी सिंध आहे, असांजो मुल्क आहे। असां सिंध में इहे बदमाशियूं न कंदासीं त ॿियो किथे कंदासीं?
कराची में वञी बदमाशियूं कयो न जेके महाजर हिते सिंध जा वेल बार उते सुनंदा वञो था कराची वञो न हिते छो उते उते असांजी न हलंदी न सिंध में हलंदी ॿारहाणी में हलंदी उते असांजी कीअं हलंदी उते हणनि महाजर खला असां सिंध में ॾाढा मुस्तबी आहियूं पढ़ाईंदा बि न आहियूं केर बि असां कुझु ई नथो सघे असांजी जेके अख़बारूं आहिनि डमी अख़बार वॾी मशहूरु थी आहे हिन महिल पूरी सोशल मीडिया ते मशहूरु आहे सोशल मीडिया ते इहा सोशल मीडिया जेका आहे नी तव्हां कढी आहे सोशल मीडिया वॾो साहब ई फुंडो था असां सोशल मीडिया जी ज़रूरत हिननि मास्तरनि खे असां जी नाज़रीन तव्हां वॾा इंकिशाफ़ ॿुधा उस्ताद भाड़ियो खान जा उस्ताद भाड़ियो खान सां सां मौजूदु हुयो मां आहियां गुलू गिरनारी मां बि हिकिड़ो सहाफ़ी आहियां पर वॾो गिरनारी आहियां छो त मूंसां हे भाड़ियो खान बि आहे उस्ताद पंहिंजी जॻह ते भाड़ियो आहे त असां वरी गिरनारी आहियूं उन हवाले तव्हां असांजा हाल अहिवाल ॿुधा हाणे असांखे ॾींदा इजाज़त छा था चओ तव्हां इहो असांखे ॾियो त छाखे ॾिसूं असां मस्तु घटि आहियूं माना छो Hey there. पढ़ंदाऊं लिखंदाऊं Subscribe to my इशारो channel. न And न also न press कजो this न कजो bell तव्हां icon. मोतबर न कयो